अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 13 शौकत हुसैन शोरो। शौकत हुसैन शोरो 4 जुलाई 1947 ईस्वीअ में ॻोठ हाजी नूर मोहम्मद शोरो तालके सिजावल ज़िले ठट्टे में ॼाओ। हिन प्राइमरी तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ मैट्रिक चांडिया हाई स्कूल सिजावल, BA सचल सरमस्त आर्ट्स कॉलेज हैदराबाद, MA सिंध यूनिवर्सिटी मां कई। हू पंहिंजी मुलाज़मत जी शुरूआत में सिंधी अदबी बोर्ड जामशोरो जे ॿारनि लाइ शाया थींदड़ रिसाले गुलफुल जो एडिटर थियो। बाद में पाकिस्तान टेलीविज़न सेंटर कराचीअ ते असिस्टेंट प्रोड्यूसर रहियो, जंहिंखां पोइ हिन सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में मुलाज़मत करणु शुरू कई ऐं हिन वक़्तु डायरेक्टर स्टूडेंट को करिकुलर एक्टिविटीज़ आहे। शौकत हुसैन शोरो जी पहिरीं कहाणी 1964 ईस्वीअ में बस में जे उनवान सां मावा रूरियाण में शाया थी। हू हिन वक़्त ताईं 80 खनि कहाणियूं लिखी चुको आहे, जेके मुख़्तलिफ़ रिसालनि में छपिजी चुकियूं आहिनि। संदसि कहाणियुनि जा किताब गूंगी धरती, ॿोड़ो आकाश ऐं अखियुनि में टंगियल सपना सिंध में ऐं गुम थियल पाछो हिंद में शाया थी चुका आहिनि। हिन जा पाकिस्तान टेलीविज़न सेंटर तां सिंधी ऐं उर्दू में मुख़्तलिफ़ ड्रामा बि टेलीकास्ट थी चुका आहिनि, जॾहिं त मिल्कियत, बाख, दुबण ऐं सोनेतीअ जे नाले सां हिन जूं TV सीरियल पिणु अची चुकियूं आहिनि। हू हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जामशोर जे मुलाज़िमनि लाइ ठहियल कॉलोनीअ में रहे थो। हिन ई कहाणी लॻभॻि 8 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी कोजो कहर कुलाच में। शौकत हुसैन शोरो। रबरने जी तबियत घणनि ॾींहंनि खां ख़राबु हुई। पिणसि हिन खे शहर वठी वञी डॉक्टर खे तबियत ॾेखारी, दवा बि वरिती हुई, पर अञा को फ़र्क़ु कोन पियो। रबरने जो पीउ वॾेरो ख़ुदा बख़्श पंहिंजे तर जो हल्को सल्को ज़मींदार हो। संदन ज़मीन थोरी पर सुठी हुई, पैदावार चङी लहंदी हुई। वॾेरो ख़ुदा बख़्श ख़ुशहाल ज़मींदार लिखियो वेंदो हो। हिन खे पंहिंजनि 5 नियाणियुनि खां पोइ हिकिड़ो पुटु ॼाओ। उन करे रबरनू संदसि सिकी लधो पुटु हो। 18 सालनि जो नौजवान अची थियो हो, पर वॾेरे ख़ुदा बख़्श जे लाइ अञा जहिड़ो को ॿारु हो। रबरने जी थोरी बि तकलीफ़ हिन खां ॾिठी न थींदी हुई। रबरनू जॾहिं ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां पढ़ी शहर जे हाई स्कूल में दाख़िल थियो त उते हिन जी दिलि कान लॻी। हू स्कूल वञण खां नटाइण लॻो। वॾेरे ख़ुदा बख़्श उहो ॾिठो त हिन बि घणो ज़ोर कोन भरियो। अबा, तुंहिंजी दिलि नथी चए त ठहियो, मुंहिंजा कहिड़ा 7 पुट आहिनि, तूं अकेलो आहीं, तुंहिंजे गुज़रान लाइ खोड़ बनी आहे, वॾेरे ख़ुदा बख़्श चयो। असुल ॻाल्हि उहा हुई त वॾेरे ख़ुदा बख़्श जो रब ॾिने में एतिरो मोह हो जो हिन पुट खे पंहिंजनि अखियुनि खां परे करणु न थे चाहियो। रबरनू पढ़ाई छॾे अची पीउ सां गॾु ॿनी संभालण लॻो। रबरने जी माउ फातिमा ऐं संदसि हिकिड़ी भेण हाजिरा, जंहिंजी अञा शादी कान थी हुई, से बि ख़ुशि थियूं, पर रबरने जी ओचिती बीमारीअ सबबि बीमारीअ सभिनी खे परेशान करे विधो हो। रबरनू कुझु खाईंदो हो त उबड़काईंदा हुअसि, कॾहिं कॾहिं उल्टी करे विझंदो हो। उहा हालत ॾिसी सभिनी घर वारनि जा हियांव पिया ॻणंदा हुआ। मुंहिंजे बच्चे खे पक कंहिंजी नज़र लॻी आहे। फातिमा हिकिड़े ॾींहुं वॾेरे ख़ुदा बख़्श खे चयो, पंहिंजी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी आहे, नज़र केरु हणंदो। वॾेरे ख़ुदा बख़्श फिको थी मुरकी हाजिरा ॾांहुं ॾिठो। बाबा, असांजे भाउ जहिड़ो सुहिणो छोकिरो पंहिंजनि माइटनि में हुजे त ॿुधायो। हाजिरा पीउ खे चयो, अला हयाती ॾेसि, असांजे रबरने जहिड़ो सुहिणो जवान माइटनि में त ठहियो, सॼे तर में कोन्हे। वॾेरे ख़ुदा बख़्श फ़ख्र मां चयो, पोइ बाक़ी माण्हू आहिनि साड़ सड़िया, कंहिं नाज़रूअ जी नज़र मुंहिंजे बचे खे लॻी वई आहे। फातिमा ॻणतीअ मां चयो, हा, डॉक्टर जी दवाउनि मां ज़रो फ़ाइदो बि कोन थियो आहे। हाणे वॾेरे ख़ुदा बख़्श खे बि शक थियण लॻो। बासी खतू नज़र कढंदी आहे, मूं हुनखे चयो आहे त सॻो वटे ॾे ऐं मुलीअ खां पाणी बि था पढ़ायूं, अलाह कंदो नज़र लही वेंदी। फातिमा खे ॼण पकी ख़ातिरी हुई।
अलाह सणाई कंदो। वॾेरे ख़ुदा बख़्श बि मुतमइन थी वियो हो, पर वटियल सॻे ऐं पढ़ियल पाणीअ बि को फ़र्क़ु कोन कयो। रबने जी तबियत साॻी ख़राबु रही। नेठि डॉक्टर चयो त हैदराबाद जे कंहिं स्पेशलिस्ट खे ॾेखारियो। हिन वॾेरे ख़ुदा बख़्श खे हिकिड़े मशहूरु डॉक्टर जो नालो ॿुधायो। फातिमा पहिरीं ज़िद कयो त हूअ बि पुट सां गॾु हलंदी, पर वॾेरे ख़ुदा बख़्श हिन खे सम्झायो त घर में जवान जवान धीअ खे अकेलो छॾे हलणु मुनासिबु कोन्हे। तूं ते हली कंदीअ बि छा? माउ आहींसि, तूं घर में वेही दुआ करींसि। वॾेरे ख़ुदा बख़्श चयो, अमा तूं अजायो परेशान पई थिए, तूं ॾिसजांइ आउं जल्द ठीकु थी घर ईंदुसि। रॿ माउ खे आथत ॾिनो। अलाह कंदो अबा, अलाह कंदो। फातिमा ॿई हथ मथे खयां, या रब, रब ॾिनो तो ई ॾिनो आहे, तूं ई हिन खे पंहिंजे हिफ़्ज़ में रखिजे। शाल नौबनू थी पंहिंजे घर में मोटी अचे। अमा भाऊ ख़ैर सां चङो भलो थी घर अचे त पोइ काण कुनी कंदासीं। हाजिरा पीउ ॾांहुं निहारियो, कीअं बाबा? हा हा, वॾी ख़ैरात कंदासीं। वॾेरे ख़ुदा बख़्श मुर्की चयो, चङो अमा, अलाह तोहार। रब ने माउ खां मोकिलायो। अबा रब खे परतव आहीं। फातिमा रब ॾिने खे भाकुर पाए निड़ ते चुमी ॾिनी। पोइ रब ॾिनो भेण खां मोकिलाए पीउ सां गॾु ॿाहिरि निकिरी वियो। फातिमा हिन खे वेंदो ॾिसी रोणहार की थी वई। हाजिरा जे अखियुनि में बि लुड़क भरिजी आया। हैदराबाद में सदर वारे डॉक्टरनि जी घिटीअ में मशहूरु डॉक्टर जी क्लिनिक ते वॾी रश हुई। डॉक्टर जे मुंशीअ वॾेरे ख़ुदा बख़्श खे सफ़ा जवाबु ॾेई छॾियो त अॼु टाइम कोन मिलंदो। ॾिसो था केॾी रश आहे, नालो लिखाए वञूं, सुभाणे अचिजो। हुन चयो, यार असीं परे खां आया आहियूं, मुंहिंजे पुट जी तबियत ॾाढी ख़राबु आहे, महिरबानी करे। वॾेरे ख़ुदा बख़्श हिन खे हथ ॿधी मिनत कई ऐं पोइ वेझो वञी आहिस्ते चयईं, तोखे ख़र्ची पाणी कराईंदासीं। मुंशी रब ॾिने ॾांहुं ॾिठो ऐं पोइ चयो, मरीज़ अंदरां निकिरे त पोइ आउं डॉक्टर साहिब खे ॿुधायां थो त एमरजेंसी आहे, फी जा 500 रुपया ॾेई छॾ, ख़ुदा तुंहिंजो भलो कंदो। वरी ख़ुदा बख़्श खीसे मां 500 जे नोट सां गॾु 100 रुपए जो नोट कढी मुंशीअ खे ॾिनो। एमरजेंसी जे करे डॉक्टर रबने खे जल्दी सॾायो ऐं चङी तरह तपास करे ॾिठाई। वॾेरे हिन खे अॻूणे डॉक्टर जे लिखियल दवाउनि वारो पन्नो बि ॾेखारियो। ही दवाऊं त कंहिं जाहिल लिखियूं आहिनि। डॉक्टर कावड़ मां पने खे हटाईंदे चयो, साईं असांजे शहर वारी इस्पताल जो नौजवान डॉक्टर आहे। वॾेरे ख़ुदा बख़्श हिन खे ॿुधायो, हा मूंखे ख़बर आहे, उहे नौजवान डॉक्टर सभु जाहिल आहिनि, असांजे ई कॉलेज मां पढ़ी कापी करे वञी डॉक्टर थिया आहिनि। डॉक्टर मुंहुं फिटाए टोक विचां चयो, साईं मुंहिंजो अकेलो पुटु आहे, तुंहिंजे हथ में ख़ुदा शफ़ा ॾिनी आहे, अहिड़ी का दवा ॾियो जो मुंहिंजो पुटु चाक थी वञे। वरी ख़ुदा बख़्श मिंथ वारे लहजे में चयो, फ़िक्र जी ॻाल्हि कान्हे, कुझु टेस्टूं आहिनि, उहे कराए वठो, तेसीं ताईं मां दवाऊं थो ॾियां, उहे खारायोसि। डॉक्टर चयो, हिन दवाऊं लिखंदे पुछो, हिते हैदराबाद में था रहो? न साईं, असांजो ॻोठु इलाही परे आहे। पोइ हीअं करियो, हिते वेझी हिकु प्राइवेट अस्पताल आहे, उते रहो, इलाजु मुंहिंजी नज़रदारीअ हेठि हलणु ज़रूरी आहे, मां रोज़ु अची ॾिसी वेंदुसि। डॉक्टर वॾेरे ख़ुदा बख़्श ॾांहुं निहारियो, कीअं ठीकु आहे? डॉक्टर साहिबु जीअं मां मुनासिबु सम्झो। डॉक्टर इस्पताल में दाख़िल थियण लाइ चिठी लिखी ॾिनी। वॾेरे ख़ुदा बख़्श ॿाहिरि अची मुंशीअ जा थोरा मञिया ऐं इस्पताल जो ॾसु पुछियो। इस्पताल में दाख़िल थियण खां पोइ पीउ पुटु कमरे में अची वेठा त रबने चयो, बाबा लॻे थो आहे वॾो डॉक्टर। हा बा, चवनि था त वॾो प्रोफेसर आहे, जेको छोकिरनि खे पाढ़े डॉक्टर कंदो सो ज़रूरु वॾो क़ाबिल हूंदो। वॾे ख़ुदा बख़्श कंधु धोॾे चयो, डॉक्टर रोज़ रबने खे ॾिसणु ईंदो हो ऐं मिंट खनि तरसी पंहिंजी फ़ी वठी हलियो वेंदो हो। बाबा इलाज मां कुझु फ़र्क़ु भाई थो? वॾेरो ख़ुदा बख़्श रबने खां पुछंदो हो। रबन परेशान थी वेंदो हो त पीउ खे कहिड़ो जवाबु ॾिए। हिन खे इलाज मां को बि फ़र्क़ु महसूसु कोन थिए थियो। पाण दवाउनि जे करे तबियत वधीक ख़राबु थी पई हुयसि। हा बाबा मिड़ई कुझु फ़र्क़ु आहे, उहो पीउ जे दिलि रखण लाइ चवंदो हो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ख़ुदा बख़्श खे बि साफ़ नज़र अचणु लॻो त रब ॾिनूं अॻे खां वधीक कमज़ोर थी वियो हो। हिन खे मन में विसविसा उथणु लॻा त अलाए जे कहिड़ी बीमारी आहे जेका एॾी वॾी डॉक्टर जे इलाज खां पोइ बि नथी लहे। आचर जो ॾींहुं हो,
डॉक्टर मोकल हुजण सबबि दस्तूर जे उबतड़ सुबुह साण शलवार कमीस में चकर हणण आयो। तबियत कीअं आहे? डॉक्टर पुछियो। हाणे त कुझु बहितर पई लॻे। डॉक्टर साहब, तबियत अञा ओड़ी जी ओड़ी आहे, फ़र्क़ु कोन पियो आहे। वॾेरे ख़ुदा बख़्श हॿकंदे चयो। मां डॉक्टर आहियां, जादूगर कोन आहियां। इलाज सही नमूने हले पियो, कुझु वक़्तु त ज़रूरु लॻंदो। डॉक्टर कावड़ मां चयो ऐं पंहिंजी फी वठी हलियो वियो। बाबा, तो डॉक्टर साहब खे कावड़ आहे वेठो। रब ने फिकी मुर्ख सां चयो। मूं त का अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे भाउ। भला उहो बि न ॿुधायूं त इलाज मां अञा को फ़ाइदो कोन थियो आहे। वरी ख़ुदा बख़्श परेशानीअ विचां चयो। रब ने पीउ जे परेशानीअ खे ॾिसी आथत जा कुझु लफ़्ज़ चवणु चाहिया, पर चई न सघियो। हिन दिल में ख़ुदा खे ॿाॾायो त हू खेसि जल्द ठीकु करे। मुंहिंजे करे सभु घर वारा परेशान आहिनि। अम्मा वेचारीअ जे अलाए जे कहिड़ी हालत हूंदी। सो हिन सोचियो। वरी ख़ुदा बख़्श जो उते वेठे वेठे साह मुझणु लॻो। हिन जी दिलि चाहियो त रबने खे भाकुर पाए रोए। हिन ज़ोर मस करे पाण खे रोकियो। आऊं थोरो ॿाहिरां थी अचां थो। हिन रबने ॾांहुं निहारण खां सवाइ चयो ऐं ॿाहिरि हलियो वियो। हू इस्पताल मां निकिरी रस्ते ते अची बीठो। रोड ते गाॾियुनि ऐं रिक्शाउनि जो गोड़ हो। हू हुन गोड़ खां आसपास जे हालतुनि खां बेख़बर पंहिंजनि पूरनि में बीठो रहियो। ओचितो कंहिं माण्हूअ संदसि कुल्हे ते हथु रखी खेसि सॾु कयो। वरी ख़ुदा बख़्श छिरकी हुन माण्हूअ खे ॾिठो। उहो संदसि तालके जो मुख़्तारकार जो क्लार्क नवाज़ हो। वॾेरा, ख़ैर त आहे, हिते बीठो आहीं? नवाज़ पुछियो। वरी ख़ुदा बख़्श खे हैदराबाद में सुञाणो माण्हू ॾिसी ॼण कुझु आथत अची वई। हिन नवाज़ खे सॼो अहवालु ॾिनो। आउं बि जॾहिं बीमार थियो हुउसि त उन साॻिए डॉक्टर जे वर चढ़ियो हुउसि। मूंखे फुरे चट करे छॾियईं, पोइ भॼी जिंदु छॾायमि। नवाज़ वॾेरे ख़ुदा बख़्श सां गॾु इस्पताल ॾांहुं वेंदे चयो। अॼु सुबुह जो आयो हो त मूं चयसि इलाज मां को फ़ाइदो कोन थियो आहे त मुर्गो कावड़िजी पियो। दड़का ॾेई फी जा पैसा वठी हलियो वियो। वरी ख़ुदा बख़्श ॼण नवाज़ खे दांह ॾींदे चयो। अड़ी! नवाज़ हैरत विचां खाॾीअ ते आङुर रखी। अञा हाणे लजपत रोड जे मार्केट मां लंघियुसि पए त उहो डॉक्टर साहिबु टोकरी खयो बीठो हो, भाॼी पे वरिताईं। पोइ सुबुह जो भाॼी वठण लाइ घरां निकितो हूंदो ऐं उन बहाने रबने खे ॾिसी पैसा वठी वियो। वॾेरे ख़ुदा बख़्श टोक विचां चयो। नवाज़ टक ॾिनो। तो वारे पैसनि मां डॉक्टर जी भाॼीअ जो ख़र्चु निकिरी वियो। परेशान हूंदे बि वॾेरो ख़ुदा बख़्श उन ॻाल्हि ते खिली पियो। नवाज़ हिन सां गॾु वञी रबने खे ॾिठो। मार हमरा त सफ़ा ॻरी कंडा थी वियो आहे। नवाज़ रबने खे ॾिसी हैरत मां चयो। हिते आयो हो त अञा कुझु चङो हो। वॾे ख़ुदा बख़्श चयो। वॾेरा, हिन डॉक्टर मां जिंदु छॾाए ही ॼोर वांगुरु रतु पियो पीअंदो ई। यार, आउं पाण मुंझी पियो आहियां त छा करियां। वॾेरे ख़ुदा बख़्श बेवसीअ विचां चयो। कराचीअ में वॾियूं भलोड़ इस्पतालूं आहिनि, उते ख़र्च बराबरि थिए थो, पर इलाजु बहितरीनु आहे। मुंहिंजी सलाह मञ त अॼु ई हितां टपड़ खणो ऐं कराची वञ। पर यार, ॿुधूं था त कराचीअ में गोड़ लॻा पिया आहिनि। वरी ख़ुदा बख़्श दिलि मन हणंदे चयो। पाण में पिया विढ़नि, उन में पंहिंजो छा। हिते रही अजायो वक़्तु विञाईंदे नवाज़ हिन खे सम्झाईंदे चयो। वरी ख़ुदा बख़्श खे वक़्तु विञाइण वारी ॻाल्हि दिलि सां लॻी। उहो इस्पताल वारनि सां हिसाब किताब करे रबने खे वठी कराची रवानो थी वियो। नवाज़ जे ॿुधायल इस्पताल में अची वरी ख़ुदा बख़्श जो अकुल चरख़ थी वियो। अहिड़ी आलीशान इस्पताल हिन ज़िंदगीअ में कान ॾिठी हुई। हिन खे डपु लॻो त हिते ख़र्च बि ॾाढो थींदो। ज़रूरत पई त ॿ ॾींहं ॿारो विकिणी बि रबने जो इलाजु कराईंदुसि। हिन खां वधीक ॿियो मूं लाइ छा आहे। हिन पाण खे सम्झायो। पहिरीं त डॉक्टर जी पुछां हणी हिन खे बेज़ार करे विधो। पोइ नेठि वञी रबने खे दाख़िला मिली। पहिरियां 2 ॾिहाड़ा त रुॻो टेस्टुनि ते ज़ोर हो। पोइ इलाजु शुरू थियो। आहिस्ते आहिस्ते रबने जी तबियत बहितर थियण लॻी। वॾे ख़ुदा बख़्श जी साणी थियल बुत में बि ॼण नई सिर साहु पइजी वियो। हिन ॻोठ नियापो मोकिलियो त रब ॾिनूं हाणे चाक आहे ऐं जल्द ई खेनि मोकल मिलंदी। फातिमा रब ॾिने जी चाक थियण वारी ख़बर ॿुधी
ॿाहूं मथे करे हथ जोड़े ख़ुदा जा शुकराना मञिया। हिनखे जेतिरी ख़ुशी रब ने जे ॼमण ते थी हुई ओतिरी ख़ुशी संदसि चाक थियण ते थी। ॻोठ वारनि ॻाल्हि ॿुधी त पोइ वॾे ख़ुदा बख़्श जे घर में मायुनि जो मेड़ो लॻी वियो। सभिनी अची फातिमा खे ख़ैर मुबारकूं ॾिनियूं। मुंहिंजो रबनो शल ख़ैर सां ख़ुशि थी घर अचे त पोइ वॾा शादमाना कंदासीं, सभु गॾिजी नचंदियूंसीं ॻाईंदियूंसीं। फातिमा ख़ुशीअ विचां मायुनि खे भाकुर पाईंदे चयो, रब ॾिनो असांजे वॾेरे जो सिकीलधो पुटु आहे, उनजी ख़ुशीअ में नची नची पट छिनी छॾींदियूंसीं। मायुनि चयो। पोइ सुरीलियूं ऐं बेसुरियूं सभु गॾिजी गेच ॻाइण लॻियूं। रबर नूं उथी थोरो घुमण फिरण लॻो हो, बाक़ी हाणे मूंखे थोरी थोरी बुख बि लॻे थी। बाबा हाणे मूंखे थोरी थोरी बुख बि लॻे थी, उबड़ाक बि कोन था अचनि। रबर ने पीउ खे ॿुधायो। वॾे ख़ुदा बख़्श जो मन ख़ुशीअ विचां टिड़ी पियो। ख़ुदा भलो करे नवाज़ जो जंहिं उहा मत ॾिनी, न त हैदराबाद वारे डॉक्टर त सिर रुलाए छॾियो। वॾे ख़ुदा बख़्श ॾाढो ख़ुशि हो। डॉक्टर चयो त रब ॾिनो हाणे ठीकु आहे, हिनखे वधीक इस्पताल में रहण जी ज़रूरत कान्हे, बाक़ी दवाऊं अञा हलंदियूं, से घर वञी खाए, महीने खां पोइ वरी तबियत ॾेखारण अचे। मोकल मिली त वरी ख़ुदा बख़्श वञी इस्पताल जो हिसाब चुक्तू करे आयो। ॻोठ वञण लाइ हिन यकी गाॾी भाड़े ते कई। गाॾी इस्पताल मां निकिती त हिन दिलि में उते जे डॉक्टरनि खे दुआऊं ॾिनियूं। फातिमा रबरने खे चाक ॾिसंदी त केॾी न ख़ुशि थींदी। हू सोचे मुरकण लॻो। गाॾी कराचीअ जे रश वारनि रोडनि खां फिरंदी पई वई। वरी ख़ुदा बख़्श घड़ीअ घड़ीअ पोइ सीट ते वेठल रबरने ॾांहुं इत्मीनान भरे नज़रुनि सां थिए ॾिठो। बाबा लेटी पओ, वेही वेही थकिजी पवंदे। हिन रबरने खे चयो, न बाबा अञा वेठो आहियां, शहर मां ॿाहिरि निकिरूं त पोइ लेटी पवंदुसि। वॾे ख़ुदा बख़्श मुरकियो। ओचितो फायरिंग जा आवाज़ ॿुधण में आया। भाऊ ये आवाज़ छाजा आहिनि? वरी ख़ुदा बख़्श ड्राइवर खां पुछियो। फायरिंग पई हले, ड्राइवर वराणियो। डप जी ॻाल्हि त कान्हे? वरी ख़ुदा बख़्श परेशान थी वियो। उहो त कराचीअ जो रोज़मर्रा जो मामूल आहे। ड्राइवर लापरवाहीअ सां चयो। यार रस्तो मटाए ॿिए हंधा हल। आवाज़ वेझा आया त वॾे ख़ुदा बख़्श सख़्तु परेशान थी वियो। न न पाण तेज़ लंघे था हलूं, हितां निकिरण जो ॿियो रस्तो कोन्हे। ड्राइवर स्पीड खे वधायो। किथां हिकिड़ी गोली गाॾीअ जे पोएं शीशे खे चीरींदी रबरने जे क्याड़ीअ में अची लॻी ऐं रबरनो सीट ते किरी पियो। अबाड़े घोड़ा! वॾे ख़ुदा बख़्श खां रड़ निकिरी वई। हू टप ॾेई पोई सीट ते वियो। हू रबरने जो रत हाणो मुंहुं हथनि में झले ओछगारूं ॾियण लॻो। घोड़ाड़े मुंहिंजा अबा, हीउ कहिड़ो कहर थियो? ड्राइवर गाॾीअ खे तेज़ खणी वरी साॻी इस्पताल में वापसि पहुतो। अड़े मुंहिंजे रबरने खे बचायो, मूंसां अलाए जे कंहिं कहर कयो। वॾे ख़ुदा बख़्श चरियनि वांगुरु रड़ियूं करण लॻो। डॉक्टरनि ॾिठो ऐं पोइ चयो त रबरनो पंहिंजे रब वटि वञी पहुतो आहे।